असांखे सुजाब करणो पवंदो। अॼु जेकॾहिं मंज़ूर सिंधी हिते आयल आहे त जेकॾहिं अफ़्ज़ल हाजण गोरकी खां आयो आहे फ़क़ति इन लाइ आयो आहे त असांखे पंहिंजे हक़ जो अॼु जेकॾहिं मंज़ूर सिंधी समेत टीम में पुॼी आहे खड़ा आहे त फ़क़ति इन लाइ पुॼी आहे त असांखे पंहिंजे हक़ जो इन लाइ न पुॼी आहे त असांखे तव्हां नौकिरी जो अॼु असां जेके वोट ॾिना आहिनि जेके आला इदारनि ते पुॼा आहिनि असां उन्हनि खां मुतालबो था कयूं त असांखे गैस जी बुनियादी सहूलियत ॾियो त जीअं असां पंहिंजे माहौल खे बचाए सघूं जीअं असां पंहिंजे काठियुनि खे बचाए सघूं छो त बुनियादी हक़ आहे उहो त थिए त ईअं खपे इंसानी जियापे जे लाइ हर हुकूमत हर रियासत जो फ़र्ज़ु हूंदो आहे ऐं आइनी हक़ आहे त उनखे जियापे जूं फैसिलिटी ॾिनियूं वञनि पर अफ़सोस सां अॼु नौजवान पीर तरफ़ां मुसलसिल 62 ॾींहं खां सरापा एहतजाज आहियूं सरापा एहतजाज आहियूं त फ़क़ति इन जे लाइ आहियूं अॼु 62 ॾींहं थियो आहे पर अफ़सोस सां चवणो थो पए त असां हिन वक़्त ताईं कंहिं बि नुमाइंदे का बि असांजी आवाज़ खे हिमावाज़ न थियो आहे असांजी आवाज़ खे मान न ॾिनो आहे असांजो कहिड़ो ॾियो आहे मुसलसिल 62 ॾींहं सरापा एहतजाज आहियूं अगरि कंहिं यूरोप मुल्कनि में असां अधु कलाक एहतजाज कयूं त असांजा मसइला हल थियनि पर 62 ॾींहं बावजूदि बि असांजा मसइला हल नथा थियनि ऐं यादि रखिजो नौजवान हितां पीरो सण माठ करे न वेंदो जेसीं ताईं असांजे घरनि में जेसीं ताईं असांजे घरनि में जेसीं ताईं असांजे सिलनि में गैस न भरंदो तेसीं ताईं जदोजहद जारी रखंदासीं ऐं यादि रखो 73% गैस असांजी सिंध ॾे पई 73% असांजी गैस सिंध ॾे पई जेका पंजाब वञे पई जेका के वञे पई जेका लाहौर ॿारे थो जेका फैसलाबाद ॿारे थो जेका फातिकाबाद ॿारे थी जे नाहे त असां धरतुनि धड़ियुनि वटि न आहे जे नाहे त खला में न आहे जे नाहे त पीरोसण में न आहे जे नाहे त असांजे ॻोठनि में न आहे छो त असां पैदावार आहियूं गैस जी मां आला ऐवाननि खां तक जे नुमाइंदनि खां इहा पुरज़ोर मुतालबो कंदुसि अपील न कंदुमि छो त असां असांजे धरती पैदावार गैस जी असां मुतालबो कंदासीं त असांखे पंहिंजे हक़ जो न त असां एहतजाज जे आख़िरी धारे तां वेंदासीं ऐं कोशिशि कंदासीं असां ताक़े लेवल ते ज़िले लेवल ते सिंध लेवल ते एहतजाज कंदासीं पर असां पंहिंजे हक़ कंदासीं